तैयारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग अॻवान इशरत हसन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क हिन वक़्तु नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे ऐं हालिया बरसातुनि सबबि मुल्की मईशियत ज़राअत खे तमामु घणो नुक़सान थियो आहे, जंहिंजो जल्द अज़ालो कयो वेंदो। हुन चयो त तबाह थियल घरनि फसलनि जे नुक़सान बाबति टीमूं जोड़ी वयूं आहिनि, जेके हर ॻोठ इलाइक़े में घर घर दर ते वञी सर्वे करे अंग अखर गॾु कया पिया वञनि ऐं माण्हुनि खे घुर्जे त सर्वे टीमुनि सां मुकमल सहकार कनि, घरनि जी सर्वे कराइनि ऐं जल्द हुकूमत तरफ़ां सदन माली सहायता बि कई वेंदी। हुन वधीक चयो त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन तरफ़ां नाअहल करार ॾिनो वियो आहे, जंहिंखां पोइ इमरान ख़ान नफ़्सियात जो शिकार थी वियो आहे ऐं हू लॉन्ग मार्च जूं तयारियूं पियो करे। लॉन्ग मार्च सां मुल्की हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। हुन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी हिकु वॾी सियासी पार्टी आहे, जंहिं हमेशह अवाम खे अकेलो नाहे छॾियो। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।